नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। ईंदड़ 4 खां 6 महीना इंतहाई अहम आहिनि। ऑपोज़िशन कुछ भी करे, वज़ीर आज़म इमरान खान 5 साल पूरा कंदो। नवाज़ शरीफ जो पासपोर्ट 16 फरवरी ते ख़त्म थी चुको आहे। कोशिश कंदसि त 9 ऐं 10 मुहर्रम हराम ते चइनी सूबनि जो दौरो करियां। नूर मुक़दम केस जे जवाबदारनि जा नाला ECL में विझी छॾिया आहिनि। पाकिस्तान जी ज़मीन कंहिंजे ख़िलाफ़ इस्तेमाल थियण न ॾींदासीं। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। अफ़गान सदर अशरफ गनी आर्मी चीफ अब्दुल वली अहमद ज़ई खे बिना देर उहिदे तां बरतरफ़ करे छॾियो। जनरल हिबतुल्लाह अली ज़ई खे नओं आर्मी चीफ मुक़ररु कयो वियो। ज़रियनि मूजिबि तालिबान खे अॻिते वधण खां रोकण में नाकामी ते आर्मी चीफ अब्दुल वली अहमद ज़ई खे उहिदे तां हटायो वियो आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के हैक नथो करे सघिजे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इंटरनेट सां ॻंढियल न आहे। EVM में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली नथी करे सघिजे। धांधली रोकण जो ज़रिए इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे। साइंस एंड टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। अमेरिकी दिफ़ाई वज़ीर लॉयड ऑस्टिन जो आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां टेलीफोन ते राब्तो। पाकिस्तान सां लाॻापा बहितर करण जी ख़्वाहिश जो इज़हार। पेंटागन जे तर्जुमान राब्ते जी तस्दीक़ कंदे चयो आहे त ॿिन्ही शख़्सियतुनि विच में ख़िते जी सिक्योरिटी सूरतहाल ऐं इस्तेहकाम बाबति गॾियल हासिल करण ते ॻाल्हि ॿोल थी आहे। असां नथा चाहियूं त को बि ताक़त जे ज़ोर ते अफ़गानिस्तान ते मढ़ियो वञे। असां अफ़गानिस्तान में बहितरी चाहियूं था। उतां जो अवाम अमन चाहे थो। अफ़गान अमल में पाकिस्तान जो किरदारु हाकारी रहियो आहे। अमन लाइ असां जूं कोशिशूं जारी रहंदियूं। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो बयान। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अक़लियतुनि जी इबादतगाहुनि ते हमला बर्दाश्त जोगाना आहिनि। सिलेक्टेड वज़ीर आज़म जे दौर में अक़लियती वधीक गैर महफ़ूज़ आहिनि। दहशतगर्दनि लाइ नरम रवैये खे बर्दाश्त नथो करे सघिजे। मज़हब जी बुनियाद ते क़ानून जे इस्तेमाल खे रोकणो पवंदो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 81 मरीज़ फौत थी चुका। 4096 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 7.50% रही। कोरोना विघे फौतुनि जो अंग 24,085 थी वियो। 10,80,560 ताईं केस पहुता। हैदराबाद में कोरोना विघे वधीक 5 मरीज़ फौत थी विया। हयाती विञाईंदड़नि जो अंग 453 थी वियो। सेहत खाते मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जा 123 नवां केस रिपोर्ट थिया। कोरोना जा करे केसनि जी शरह 12% रिकॉर्ड कई हुई। हुकूमत कराची जे समुंड किनारे फाथल सामूंडी जहाज़ हैंगटूंग 77 खे तहवील में वठी छॾियो। सामूंडी जहाज़ खे हुकूमती तहवील में वठण जो हुक्मनामो सामूंडी मामलनि वारी वज़ारत जारी करे छॾियो। समुंड किनारे फाथल जहाज़ खे सामूंडी कमनि लाइ नाकारा करार ॾिनो वियो ऐं पाकिस्तान मर्चेंट ऑर्डिनेंस तहत जहाज़ खे हुकूमत तहवील में वठी छॾियो। हुकूमत जो चवणु आहे त सामूंडी जहाज़ हैंगटूंग इंसानी हयातुनि लाइ ख़तरो आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े सिबी में कार ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो। मक़तूल जी सुञाणप मोहम्मद नवाज़ अबरोतुर थी। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। कंबर भरिसां गुड़ भावन इलाक़ा में ॾेपर ऐं जिहा बिरादरी जी बिंदरियुनि में संगावती तकरार तां हथियारबंदनि खां हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी ख़ादिम हुसैन ॾेपर खे क़तल करे छॾियो। काज़ी अहमद भरिसां ॻोठ सोनो खाम चांडियो में ट्यूबवेल में गोता ॾेई मासूम पुट खे क़तल करण जे इल्ज़ाम हेठि पीउ गिरफ़्तार।
फोथीवेल बाड़े मोहम्मद उमर चांडियो की माउ की फरियाद ते पुलिस केस दाख़िल करे जवाबदार मोहम्मद हनीफ चांडियो के गिरफ्तार करे लाकअप करे छॾियो। सिंध में पानी की खोट खिलाफ आबादगारन शहरन सियासी समाजी थोड़े मजहबी धुरिन पारा एहतजाज जो सिलसिलो जारी। जोही सकरन टिणबागो और बेन शहरन में एहतजाजी रैलियों वही धरना हया विया। आबादगारन चवण पुछड़ी वाले इलाकन में पानी न पहुंचण सबब फसल सुकी रहा आहिनि। पानी पहुंचाए बेचैनी खत्म कई वने। रत दरे में करंट लगण सबब बारड़ी फोथी वही। फोथी बारड़ी फातिमा भुट्टो के घर में कोराम अची वियो।